नाज़रीन, महरान टीवी जे सकाफ़ती दिहाड़े जे हवाले से सिजावल में सकाफ़ती सरगर्मियों तेज़ थी वयूं आहिनि। सिजावल में अॻूणे डिप्टी डायरेक्टर एजुकेशन मोहम्मद सिद्दीक़ मेमण पारां वॉलीबॉल शो मैच कराया वियो। पेश आहे सुल्तान फारूकी जी रिपोर्ट। असांखे अॼु तमामु घणी ख़ुशी थी रही आहे जो अॼु असां मेमण वॉलीबॉल ग्राउंड ते बीठल आहियूं ऐं महरान टीवी वारनि जे तरफ़ां जेको 6 दिसंबर ते सिंध एकता जो ॾींहुं मल्हाइण जे लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम कया पिया वञनि। उन में असांजूं रांदियूं असांजे सिंध जूं सकाफ़त आहिनि। असां बि सिंधी सकाफ़त और वॉलीबॉल रांदि खे मुंतख़ब कयो। अॼु असांजे मेमण वॉलीबॉल ग्राउंड ते मेमण वॉलीबॉल क्लब ऐं सिंधी वॉलीबॉल क्लब जे वक़्त में तमामु बहितरीनु मुक़ाबिलो थियो, जंहिंमें तमाशाई मौजूदु हुआ। महिमान ख़ासि बि अची तमामु घणो इंजॉय कयो ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं महरान टीवी वारनि जा जो सिंधी क़ौम खे उजागर करण जे लाइ, सिंधी माण्हुनि में शऊर पैदा करण जे लाइ सभिनि खे हिकु जॻह ते गॾु करे अहिड़ा प्रोग्राम कराइनि था। 6 दिसंबर सिंध सां मोहबत करण वारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। हक़ीक़त में महरान टीवी ऐं उन खां अलावा ॿिया सिंधी चैनल जेके आहिनि सो सिंधी अवाम खे, सिंधी माण्हुनि खे चैनल जे ज़रिए बेदार कनि था त तव्हां पंहिंजी सकाफ़त खे क़ाइमु रखो। तव्हां सिंधी आहियो, इहे ॿेट हे ज़मीनूं, इहे तव्हां सभु दरिया सभु तव्हां सिंधियुनि जी इमानत आहे, तव्हांजा आहिनि, जिते दारिया क़ाबिज़ थियण जी कोशिशि करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह इहो 6 दिसंबर बि असां सुठे अंदाज़ में मिलाईंदासूं। सिंध जी सकाफ़त आहे, जंहिं क़ौम पंहिंजे सकाफ़त खे विसारे छॾियो उहा क़ौम हमेशह नाकाम रही आहे। मुनक़द कया पिया वञनि। असां सिंधी क़ौम खे घुरिजे त असां जेकी बि रांदियूं आहिनि, मल जूं रांदियूं आहिनि या ॿियूं सकाफ़ती रांदियूं आहिनि, उन्हनि में भरपूर हिसो वठूं ऐं अहिड़नि ॾियारनि में जेको आहे उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करियूं ऐं असां गॾिजी जेको आहे सिंध धरती जे हर मामले में पंहिंजो किरदारु अदा करियूं ऐं असां दोस्तनि खे तमामु इहो मुबारकबाद पेश करियूं था। तव्हां जस लहिणो जो अहिड़ा प्रोग्राम मुनक़द कया आहिनि। इंशाअल्लाह 6 दिसंबर वारे प्रोग्राम में बि असां पंहिंजे तरफ़ां जेको बि असांजो हाल आहे, असां पंहिंजो भरपूर तरीक़े सां उन में इंशाअल्लाह शिरकत कंदासीं।